दोस्त मोहम्मद क़ासिम लिगारी जी 6वीं वरसी जे मौक़े ते असां हिते गॾु थिया आहियूं ऐं मोहम्मद क़ासिम लिगारी जदोजहद जे दौरान हुनजी फ़ौत थी। मां सम्झां थो त हुन दर्जो बि हिकिड़ो शहीद वारो आहे ऐं क़ासिम लिगारी उन वक़्तु जॾहिं सिंध में चिचर लाश मिलिया पिए ऐं तरक़ी पसंद पार्टी उन वक़्तु उन्हनि चिचर लाशनि जे ख़िलाफ़ु जॾहिं 3 ॾींहंनि जो बुख हड़ताली ऐलान कयो हो कि ज़िले हेडक्वार्टर में, त उन वक़्तु मरहूम क़ासिम लिगारी जेको हैदराबाद ज़िले जनरल सेक्रेटरी हो ऐं हू उन चिचर लाशनि जे ख़िलाफ़ु जेका थी पई जदोजहद उन बुख हड़ताली कैंप खे जेको आहे सो अरेंज करे रहियो हो ऐं उन जदोजहद में हो, उन मसरूफ़ अमल में हो त क़ासिम लिगारी मरहूम जो जेको सो मौत थियो। ऐं क़ासिम लिगारी पंहिंजी सॼी उमिरि जेका हुई उहा क़ौम सियासत में गुज़ारी ऐं उन क़ौम सियासत सां जॾहिं खां हुनजो लतीफ़े बैत हीअं मूंखे हीअं थो यादि अचे त जॾहिं कर थियाम साञा सुपेरनि जी तॾहिं कर तिर जो वेलम विसरियाम सजण ज़ू रहियाम घर ओ ताकूं करे। त क़ासिम लिगारी जो हिकिड़ो अणवसंत